अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारा हिकु नओं सोप सीरियल अची रहियो आहे जंहिंजो नालो आहे पंजाबेरी। जी हा दोस्तों, फर्ज़ अमल खजूअ जी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। दोस्तों, फर्ज़ अमल खजूअ खे तव्हां सुञाणींदा त ज़हर ज़िंदगीअ जो डायरेक्टर दौलाप जो डायरेक्टर, उनजी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे पंजाबेरी। दोस्तों, इन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा मशहूरु अदाकार कमु कंदा, जा हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कॾहिं कई वेंदी, हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, फर्ज़ अमल खजूअ जी डायरेक्शन में हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे पंजाबेरी। जी हा दोस्तों, इन ड्रामे जी रिकॉर्डिंग अनक़रीब जेको आहे मीरपुर माथेले में कई वेंदी। जी हा दोस्तों, हिन ड्रामे में सिंध जा मशहूरु अदाकार जावेद अबड़ो, आज़म मेंगल, निसार शाह, बिलावल खोखर, आबाज़ गुलोडाणो, मजू सता लाड़, इम्तियाज़ शाह, काफ़ी मशहूरु एक्टर केटीएन जा ड्रामे में हिन में कमु कंदा। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जी तमामु जल्द जेको आहे त रिकॉर्डिंग कई वेंदी, ऑनर थी चुको आहे ऐं हिन जो नालो बि रखियो वियो आहे ड्रामे जो। ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द जेको आहे सिंध टीवीअ ते हलंदो। हीउ ड्रामो सिंध टीवीअ जो आहे, रिकॉर्डिंग सिंध टीवीअ लाइ थींदी।